पोइ बि फ़क़ीर साईं तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो सतार साईं। अब्दुल सत्तार। ज़ात? दर्स। दर्स। तव्हां किथे वेठा आहियो? कासम वारो में। कासिम वारो तड़? जी साईं। इहो किथे आहे? इहो खिपरे खां साम्हूं तरे साईं। माना अछड़ो थर? अछड़ो थर जी साईं। संगत तव्हांजी कंहिंजी आहे? सुराब फ़क़ीर। सोरा फ़क़ीर। सुराब फ़क़ीर अछड़ो थर। अछड़ो थर सोरा फ़क़ीर। ऐं हाणे जेके ख़लीफ़ा पंहिंजा मोहम्मद सिद्दीक़ वारा ऐं अहमद फ़क़ीर? अहमद फ़क़ीर। हाणे अहमद फ़क़ीर अॻु में सुराब फ़क़ीर। ठीकु आहे ठीकु आहे। हाणे तुंहिंजी ॼम कॾहिं थियो, कॾहिं ॼाई घणी? साईं हाणे इन ॻाल्हि जी मूंखे लेख जी ख़बर कोन्हे, सां न पढ़ियो न मूं लिखियो, असांजा माइट माण्हू अणपढ़ियल अणलिखिया, उनखे ख़बर कोन्हे। तुंहिंजे वालिद साहिब जो नालो छा? समाबो। हां समाबो। समाबो। ईअं तुंहिंजे पीउ ॾाॾे जो नालो? ॾाॾे जो वालिन। इन खां मथे? इन खां मथे रुस्मत। थोरो मथे जेका पीढ़ी ॿुधाईंदो वञे रुस्मत। बसि इन खां मथे वधीक मूंखे पीढ़ी कोन थी अचे। ठीकु आहे। हाणे जेको हीउ जमायत जो जेको सुर राग आहे, पाण हींअर ॻाल्हायूं था उन सुर राग ते। ॾिस हर लतीफ़ जो पंहिंजो राग आहे, ईअं ॿियनि शहरनि जा पंहिंजा राग आहिनि, पंहिंजा रागी आहिनि, पंहिंजा फ़क़ीर आहिनि, पर जमायत पंहिंजी रोज़धणी जेका जमायत आहे उन में जेको हीउ सुर राग जो सिलसिलो हले थो, अली गौहर शाह असगर साईं बंगले धणी खां ख़ासि करे अॻे मथे पाए, पर बंगले धणी साईं जेको शाइर हो उन खां पोइ इहो सुर वारो राग जेको वधियो आहे, इन बिना साज़ जे जेको सॼो पाण राग, त तो इहो राग किथां सिखियो? जी साईं, इहे असांजा अॻु में रागी आहे, उन्हनि खां राग सिखियासीं। उन्हनि जा थोरो नालो ऐं तफ़सील? उन्हनि जो नालो मुंहिंजो भाउ आहे हाजी वली मोहम्मद। हाँ जी, उन खां असीं सिखियासीं, उहो असांखे सेखारींदो हो, असांजो वॾो रागी हो, पोइ असां उन जे पुठियां थी। वली मोहम्मद। वली मोहम्मद। इन वली मोहम्मद जो उस्ताद केरु हो जेको उन सां गॾु ॻायो? जो उस्ताद हो कांबो फ़क़ीर। कांबो फ़क़ीर? हा जी, कांबो फ़क़ीर हो हिंगोरो। कांबो फ़क़ीर हिंगोरो। इहो किथे जो कांबो फ़क़ीर? उहो बि इन थर जो असांजे जो। को ख़ासि ॻोठ जो नालो? ॻोठ जो नालो हो खीरा हो। खीरा हो कांबो फ़क़ीर जो? कांबो फ़क़ीर खीरा हो ॻोठ। हा, इहो जेको तुंहिंजो अछड़ो थर आहे न, भला इहो सॼो इलाइक़ो जेको तव्हांजो ॾिठल घुमियल आहे, त तव्हांजो उहो जमायत जेके राग वारे हवाले सां, त इन इलाइक़े में मिसाली तौर ते 50 साल पहिरीं, 60 साल पहिरीं, 100 साल पहिरीं ते जेके न बुज़ुर्ग रागी थी गुज़रिया आहिनि सुर राग वारा, कुझु उन जा नाला अचनि त के कहिड़े अहम रागी थी गुज़रे? मिसाल असां चऊं था गड़ंग बंगोली वारे पासे हीअ असांजे फ़र्क़ वारनि फ़क़ीरनि में सादिक फ़क़ीर शर हो, नज़र फ़क़ीर वसाण हो, या ईअं रागी जेके फ़क़ीर हुआ, त तुंहिंजी अछड़े थर में तूं कहिड़ा सम्झंदे जेके रागी वॾा थी गुज़रिया आहिनि? अछड़े थर में साईं रागी वॾा गुज़रिया आहिनि, गुल फ़क़ीर हो मांडण जो, राजड़ हो मांडण जन माण्हू जो पाड़ो हो। गुल फ़क़ीर मांडण। उन जो ॻोठु? उन जो ॻोठ तड़ छहो। तड़ छहो? तड़ छहो भाणवारी खां पासे में वेझो। हा जी। उहो रागी भलो तमामु, उहो असांजे वक़्त में ॿुधोसि। हा, अखियूं ॾिठो? हा, असां अखियूं ॾिठो, असां उन सां गॾु राग बि कयासीं। उन सां गॾु राग करण वारा कहिड़ा फ़क़ीर? उन जो जोड़ीवाल ख़ासि करे? जोड़ीवाल उन सां गुल फ़क़ीर सां? गुल फ़क़ीर सां हिकिड़ो गुलशन नालो हिंगोरो। गुलशन हिंगोरो? गुलशन हिंगोरो। ॿियो गुलशन राजड़। गुलशन राजड़? हा राजड़, उहो बि हुन सां गॾु उनजो साथी हो। उहे वीचारा मरी विया। हाँ हा। पोइ इहो गुल फ़क़ीर कॾहिं वफ़ात करे वियो? गुल फ़क़ीर खे जहिड़ो कर थी विया न 15-20 साल, 15 साल थी विया। 10-12-15 साल थी। हिकिड़ो फ़क़ीरनि जो टोलो इहो चइबो राग वारो जेको सुंग इन्हनि फ़क़ीरनि जो। इन खां सवाइ ॿिया तव्हांजे ॿिए अछड़े थर जा ॿिया फ़क़ीर जेके अहिड़ा अहम हुजनि? अहम फ़क़ीर असां इन खां अॻु कोन वेठासीं, जेके हुआसीं अॻु के राग कंदा त ख़ुदा जो ॼाण, पर असां इन खां पोइ ते जेको सो ॿुधोसीं। इहे ॿुधा पोइ जेके हीअ राग फ़क़ीर ॻाइनि था जमायत वारा, हे फ़क़ीर तव्हां बि ॿुधा, त पोइ उहे जेके शाइर कंहिंजी शाइरी कंहिंजी ॻाईंदा, ख़ासि करे शाइर अव्हां बि ॻायो पिया, हू बि ॻाईंदा? असां बि ॻायूं, असां घणी शाइरी भिटाई साहिब जी ॻायूं था। भिटाई जी? भिटाई जी। असगर बाथिया जूं पढ़नि था, कुझु काफ़ियूं पर घणी शाइरी भिटाई साहिब जी ॻायूं। भिटाई जे रिसाले मां? भिटाई जे रसाले मां। पोइ को पंहिंजो लिखियो पढ़ियो हुई, को अण पढ़ियो हुई, को ज़रूरु पंहिंजो था ॿियनि शाइरनि जूं कुझु पढ़नि था, बहरहाल घणी भिटाई साहिब जी पढ़नि था शाइरी। जमायत वारो पासो जेको पंहिंजो आहे, जंहिंमें जेके मशहूरु शाइर थी गुज़रिया आहिनि, अली गौहर असगर साईं भेट धणी वॾी शइ आहे, तमामु वॾी ॻाल्हि, पर पोइ ॿिया जेके जंहिं मिसाल अब्दुल्ला कात्यार जी ॻाल्हि थिए थी, ख़लीफ़ी नबी कासिम जी ॻाल्हि थिए थी, सारंग फ़क़ीर कलोड़ो पाण बि रागी थी गुज़रियो आहे कंहिं ज़माने जो, त इहे जेके शाइर इन पासे जा इन्हनि खे सुलेमान शाह जो नालो आयो, त इन्हनि जी शाइरी कीअं आहे, केतिरा कहिड़ा फ़क़ीर ॻाइनि था, कहिड़े नमूने सां? इहे
छा आहे त घणी शाइरी इन्हनि जी कोन था ॻाइनि, पर हल को वीहनि में की काफ़ी को पढ़े थो उनजी शाइरी अचे थी, बाक़ी घणी भिटाई सां अव्हां कहिड़ा सुर ॻायो था? असां साईं बरुए खां करे हा पहिरियों राग बरुए खां करे सुहिणीअ जे विच में असां राग से ॻायूं था। हा हा पहिरियां बरुओ हुए, तंहिंखां पोइ झंगलो हुए, पोइ वो हुए, पोइ ससुए, पोइ देसीए, पोइ सुर राग हुए, पोइ पवाड़ीए, पोइ सारंग हुए या सोरठे, तंहिंखां पोइ सामुंडरीए, लीला आहे, तंहिंखां पोइ सुहिणी आख़िरी पंहिंजो पढ़ूं ए सुर ये लतीफ़। लतीफ़ जी त वरी वाई वधीक मशहूरु आहे, लतीफ़ जूं काफ़ियूं घटि घटि आहिनि पर आहिनि। हा अवां जेके पढ़ो था शाइरीअ में त माना हिकिड़ो कलाम आहे, ॿी काफ़ी आहे, वाई आहे, भेत ॾेई माण्हू तौरु कीअं आहे, तौरु तरीक़ो ॻाइण जो ॿियनि फ़क़ीरनि जो बि पंहिंजो, त अव्हांजो तौरु जेके चारि फ़क़ीर गॾी ॻाइनि था त तव्हांजो तौरु कीअं आहे, माना कीअं शुरूआति कबी, कीअं भेत ॾिबा, कीअं कयो, थोरो सिलसिलो कीअं आयो? इहो छा आहे त असांजो हिन ते पंहिंजो साज़ ते कोन्हे को, हा बिना साज़ जे बिल्कुलु बिना साज़ बिना जे, सही आहे। हा बिना साज़ जे। पोइ पहिरीं भेत ॾिबा, हा पोइ ही भला जेके पीसी सदारनि जूं पगारनि जूं इन पासे छो त जमायत वधीक आहे, इन्हनि जा जेके पीसनि जूं दावतूं थियूं आहिनि, त किथे किथे तव्हां इहो राग ॻायो आहे इन जमायत जे माण्हू सां? हीअं तोसां गॾु केरु केरु पिया ॻाइनि? हींअर मूं सां गॾु हिकिड़ो चानियूं ऐं 3 दर्स आहिनि, उहे मूं सां गॾु आहिनि। उन्हनि जा नाला ॿुधाए। हुननि जा नाला, चानीअ जो नालो आहे जादम, हा ऐं ॿिए दर्स जो नालो वली मोहम्मद। हा वली मोहम्मद तो अॻु नालो आयो हूंदो, पर वली मोहम्मद नालो आहे, मुंहिंजो भाउ आहे। वरी मतिलबु नालो, हा हा वाह, ऐं ॿिए जो मंठार नालो आहे। हा। हा 4 रागी इहे 5 मूं सां गॾु ॻाइनि था। पोइ इहो किथे किथे तव्हां राग ॻायो था? मिसाल जे तौर ते पीर साहिब जी दावतुनि खां सवाइ किथे अहिड़ा मौक़ा थियनि था, जीअं मिसाल अॼु पाण रबे लेवल ते आयासीं, रबे लेवल जी कचहरी आहे, त हिते सना सिफ़त अछड़े थर में किथे किथे अहिड़ियूं महफ़िलूं थियनि थियूं? इहे महफ़िलूं कंहिंजो उर्स थिए, कंहिंजी यारी थिए, ख़ैरात कुझु थिए। माण्हुनि जा नाला ॿुधाए, कुझु माण्हू नाला ऐं ॻोठ। ॻोठ हाणे असांजे भर पासे या असीं हाणे हींअर आऊं कासमार में वेठल हो, हा बहरहाल हिते चोटियारे में अॼु आयासीं। जी साईं। अहिड़े मिसाल सां वञूं था, ख़ैरातूं ते खणियो वञनि था, पोइ किथे परे वञूं था, किथे वेझा अचूं था, किथे ओड़े पाड़े में वेझो, किथे थो हुजे। कुझु ॻोठनि जा नाला, तड़नि जा नाला भला जेके जिते अहिड़ियूं ख़ासि कचहरियूं थींदियूं हुजनि। ख़ासि कचहरियूं हींअर हाजी अली मोहम्मद जे ॻोठ हराड़ी ॻोठ, वाह उते जी ख़ासि ॻाल्हि, कचहरी वाह थी। जी ॻाल्हि। हा अली मोहम्मद माना इहो जेको फ़तेह अली राजड़ जो भाउ, फतेह ॾे राजा जो भाउ, हिते कचहरी थी। हिते 27 तारीख़ हिन अॻे महीने जी 27 तारीख़ कचहरी थी असांजी हुते। हा घणा राग वारा टोला हुते हुआ? हुते हिकिड़ो राग वारो टोलो, हिकिड़ो राग टोलो। इन जे बारे में माण्हू चवनि था त जेको अली मोहम्मद फ़क़ीर हुते आहे न, उन खे बि जेका ॼाण का घणी आहे। बिल्कुलु अव्हां सां को खुलियो कॾहिं कहिड़ी असां त एतिरी कचहरी कोन, माण्हू वॾो आहे छाजे करे वॾी जमात जो आहे, बहरहाल आहे वॾो कारीगर माण्हू। हा बिल्कुलु, महिरबानी। बिल्कुलु बिल्कुलु। इहो ठीकु आहे, साईं फ़क़ीर महिरबानी। अलाह